असलामुअलैकुम, वेलकम टू प्रमोट सिंध यूट्यूब चैनल। मां आहियां दीपक। अॼु जो पंहिंजो टॉपिक आहे सॉफ्टवेयर एंड इट्स टाइप। जीअं त मां लास्ट टॉपिक में तव्हांखे ऑलरेडी ॿुधाए चुको आहियां सॉफ्टवेयर जे बारे में थोरो घणो। अॼु जे टॉपिक में पाण सॉफ्टवेयर जे बारे में डिटेल में पढ़ंदासीं। जीअं सॉफ्टवेयर जेका आहे पंहिंजो लैपटॉप जा जेका एप्लीकेशन्स आहिनि, प्रोग्राम आहिनि, या मोबाइल में जेका एप्लीकेशन्स हूंदियूं आहिनि उहे सॉफ्टवेयर हूंदा आहिनि। ठीकु आहे। हिन सां अलावा कहिड़ा कहिड़ा सॉफ्टवेयर हूंदा आहिनि इहो बि मां तव्हांखे ॿुधाए चुको आहियां। जीअं ऑपरेटिंग सिस्टम लाइ एंड्रॉयड OS आहे, iOS आहे। हिन सां अलावा माइक्रोसॉफ्ट जी विंडो आहे ऑपरेटिंग सिस्टम। ऑफिस वर्क लाइ MS ऑफिस आहे, जंहिंमें वर्ड, एक्सेल, पावर पॉइंट इहो सभु हूंदा आहिनि। एडिटिंग लाइ जीअं पिक्चर एडिट लाइ फोटोशॉप हूंदो आहे, वीडियो एडिटिंग लाइ प्रीमियर प्रो आहे, ऐं इलिस्ट्रेशन वर्क लाइ इलिस्ट्रेटर हूंदो आहे। त इन तरह वीडियो ऐं ऑडियो प्लेयर्स लाइ VLC हिते आहे। हिन सां अलावा ब्राउज़िंग लाइ ब्राउज़र्स हूंदा आहिनि। त इहो हुई सिंपल बेसिक जेका इंफॉर्मेशन जेका मां लास्ट टॉपिक में तव्हांखे ॿुधाई हुई। हाणे अॼु जे टॉपिक में पाण इहो ई शइ डिटेल में पढ़ंदासीं। ऐं हिन सां अलावा मां तव्हांखे इहो बि ॿुधायो हुयो त सॉफ्टवेयर डेवलपर उहो हूंदो आहे जेका सॉफ्टवेयर ठाहींदो आहे। ठीकु आहे, जेका कंप्यूटर सॉफ्टवेयर लाइ कोड लिखंदो आहे। त अॼु जे टॉपिक जो जेका कॉन्टेंट हूंदो उहो आहे कंप्यूटर सॉफ्टवेयर एंड टाइप्स ऑफ सॉफ्टवेयर। सभिनीनि खां पहिरीं मां तव्हांखे सॉफ्टवेयर जे बारे में ॿुधायां थोरो। सॉफ्टवेयर में 3 टाइप्स आहिनि: सिस्टम सॉफ्टवेयर, प्रोग्रामिंग सॉफ्टवेयर, एप्लीकेशन सॉफ्टवेयर। ऐं हाणे इहो ॿुधायां त सिस्टम सॉफ्टवेयर में बि 3 टाइप्स आहिनि: ऑपरेटिंग सिस्टम, यूटिलिटी प्रोग्राम्स, डिवाइस ड्राइवर। हिन खां पोइ प्रोग्रामिंग सॉफ्टवेयर जे बारे में ॿुधायां त इहो इलाही हूंदा आहिनि, बट जेका बेसिक आहिनि इहो मां तव्हांखे ॿुधायां: कंपाइलर्स, इंटरप्रीटर्स, असेंबलर्स। हिन खां पोइ ॿुधायां एप्लीकेशन सॉफ्टवेयर जे बारे में। इन में 2 आहिनि: कस्टम बिल्ड एंड पैकेज सॉफ्टवेयर। ठीकु आहे। हाणे सभिनीनि खां पहिरीं मां तव्हांखे सॉफ्टवेयर जे बारे में ॿुधायां त सॉफ्टवेयर छा आहे। ठीकु आहे। हिते डेफिनेशन लिखियलु आहे: सॉफ्टवेयर इज़ अ सीरीज़ सेट ऑफ इंस्ट्रक्शंस दैट टेल द कंप्यूटर व्हाट टू डू एंड हाउ टू डू इट। इट इज़ ऑल्सो कॉल्ड अ प्रोग्राम। हिन में इहो लिखियलु आहे त सॉफ्टवेयर जेका आहे उहो सेट ऑफ इंस्ट्रक्शंस आहे। ठीकु आहे। इहो छा कंदो आहे? कंप्यूटर खे ॿुधाईंदो आहे त कहिड़ो कमु करिणो आहे ऐं कहिड़े तरीक़े सां करिणो आहे। ठीकु आहे। हिन सां अलावा हिन में छा लिखियलु आहे? इट इज़ ऑल्सो कॉल्ड अ प्रोग्राम। हिन खे प्रोग्राम बि चयो वेंदो आहे। सही आहे। हाणे हिन खां पोइ इहो लिखियलु आहे त कंप्यूटर सॉफ्टवेयर और जस्ट सॉफ्टवेयर इज़ अ कलेक्शन ऑफ कंप्यूटर प्रोग्राम्स एंड रिलेटेड डेटा दैट प्रोवाइड्स द इंस्ट्रक्शन फॉर टेलिंग अ कंप्यूटर व्हाट टू डू एंड हाउ टू डू इट। इहो ई शइ आहे जेका मां तव्हांखे ॿुधाए चुको आहियां। हिन में सिंपल बसि इहो मां ॿुधाईंदुमि त सॉफ्टवेयर जे अलावा हिन खे एप्लीकेशन्स ऐं प्रोग्राम्स ऐं इंस्ट्रक्शन्स बि चयो वेंदो आहे। ठीकु आहे। हिन खां पोइ इहो लिखियलु आहे त एनी सेट ऑफ इंस्ट्रक्शन दैट गाइड्स द हार्डवेयर एंड टेल्स इट हाउ टू अकॉम्प्लिश ईच टास्क। हिन में इहो लिखियलु आहे त सॉफ्टवेयर जेका आहे उहो हार्डवेयर खे ॿुधाईंदो आहे त उनखे कमु छा करिणो आहे, त उनखे इंस्ट्रक्शन्स ॾींदो आहे। हाणे तव्हांखे इहो ॿुधायां त सिस्टम सॉफ्टवेयर छा आहे। सिस्टम सॉफ्टवेयर में 3 टाइप्स आहिनि: ऑपरेटिंग सिस्टम, यूटिलिटी प्रोग्राम, डिवाइस ड्राइवर्स। सभिनीनि खां पहिरीं मां तव्हांखे सिस्टम सॉफ्टवेयर जे बारे में थोरो ॿुधायां। सिस्टम सॉफ्टवेयर इज़ अ कंप्यूटर सॉफ्टवेयर डिज़ाइन टू ऑपरेट द computer hardware to provide basic functionality and to provide a platform for running application software। हिन में इहो लिखियलु आहे, सिंपल मां पंहिंजी वर्डिंग में ॿुधायां त सिस्टम सॉफ्टवेयर उहो हूंदो आहे, सम्झो त इन वटि जेका पंहिंजो हार्डवेयर हूंदो आहे उहो उनखे इहो हैंडल कंदो आहे। सम्झो त इहो मैनेजर सॉफ्टवेयर आहे। ठीकु आहे। हर शइ जेका हलंदी आहे, जेका बेसिक फंक्शनैलिटी परफॉर्म थींदी आहे, या इन सां अलावा जेका पंहिंजा एप्लीकेशन सॉफ्टवेयर हूंदा आहिनि उनखे हलाइण लाइ जेका प्लेटफॉर्म हूंदो आहे उहो हूंदो आहे सिस्टम सॉफ्टवेयर। हिन खे मां एग्ज़ाम्पल सां सम्झायां त जीअं तव्हांखे को डॉक्यूमेंट टाइप करिणो आहे MS ऑफिस ते, जीअं माइक्रोसॉफ्ट वर्ड ते तव्हां कुझु टाइप करियो पिया, त उहो जेका एप्लीकेशन सॉफ्टवेयर आहे उनखे हलाईंदो केरु? सिस्टम सॉफ्टवेयर हलाइण लाइ उनखे प्लेटफॉर्म पर प्रोवाइड कंदो आहे। ठीकु आहे। हाणे मां तव्हांखे ॿुधायां बायोस जे बारे में थोरो। बेसिक इनपुट आउटपुट सिस्टम। हिन में मां सिंपल तव्हांखे इहो कराए चुको आहियां टॉपिक। हिन में मां तव्हांखे हिकिड़ो फंक्शन ॿुधायो हुयो पोस्ट जो, पावर ऑन सेल्फ टेस्ट। हुनजो कमु छा हूंदो आहे त उहो कॉम्पोनेंट्स खे चेक कंदो आहे त उहो अटैच आहिनि या न आहिनि, उहो जेका कॉम्पोनेंट्स आहिनि उहे सही कमु कनि था या नथा कनि, हुन में कोई इशू त न आहे। ठीकु आहे। ऐं हिन सां अलावा हिन में हिकिड़ो ॿियो फंक्शन हूंदो आहे, हिकिड़ो प्रोग्राम हूंदो आहे बूट प्रोग्राम। हिन जो कमु इहो हूंदो आहे त इहो ऑपरेटिंग सिस्टम जेका आहे इहो मेन मेमोरी में लोड कंदो आहे। त इहो बि जेका आहे बायोस जो हिकिड़ो फंक्शन आहे। ठीकु आहे। प्रोग्राम आहे सम्झो त हिन जो मतिलबु आहे त बायोस जेका आहे उहो बि सिस्टम सॉफ्टवेयर आहे।
जेका हार्डवेयर खे मैनेज कंदो आहे। हाणे हिन खां पोइ मां तव्हांखे ॿुधायां ऑपरेटिंग सिस्टम जे बारे में। एन ऑपरेटिंग सिस्टम और OS इज़ सॉफ्टवेयर दैट कम्युनिकेट्स विद द हार्डवेयर एंड अलाउस अदर प्रोग्राम्स टू रन। हिन में इहो लिखियलु आहे त ऑपरेटिंग सिस्टम जेका आहे उहो हिकिड़ो अहिड़ो सॉफ्टवेयर आहे जेका हार्डवेयर सां कम्युनिकेट कंदो आहे ऐं ॿिया जेका प्रोग्राम या ॿिया जेका सॉफ्टवेयर आहिनि उनखे अलाउ कंदो आहे हलण लाइ। ठीकु आहे, त इन में ऑलरेडी मां हिकिड़ी जीअं थोरी देरि पहिरीं एग्ज़ाम्पल ॾिनी हुई त पाण जॾहिं को डॉक्यूमेंट टाइप कंदा आहियूं MS वर्ड ते, त सम्झो उन में मां जेका सिस्टम सॉफ्टवेयर जेका एग्ज़ाम्पल ॾियां पियो त उन में जेका परमिशन ॾींदो आहे, जेका अलाउ कंदो, उहो ऑपरेटिंग सिस्टम उनखे अलाउ कंदो आहे, तॾहिं उहो एप्लीकेशन सॉफ्टवेयर हलंदो आहे। ठीकु आहे, हाणे मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त जेका पाण लैपटॉप, टैबलेट, कंप्यूटर्स या पंहिंजा स्मार्टफोन हलाईंदा आहियूं उन में ऑपरेटिंग सिस्टम मस्ट हूंदो आहे। ठीकु आहे, उन सां अलावा इहो नथा हली सघनि। ऐं हिकिड़ी ॿी शइ त जॾहिं पाण पंहिंजा जेका डिवाइस हूंदा आहिनि इहो ऑन कंदा आहियूं तॾहिं उन टाइम पंहिंजो ऑपरेटिंग सिस्टम जेका आहे या सिस्टम सॉफ्टवेयर जेका आहे उहो लोड थींदो आहे मेन मेमोरी में। हुन खां पोइ पंहिंजो ऑपरेटिंग सिस्टम जेका आहे उहो हलंदो आहे। हाणे जीअं मां तव्हांखे ऑपरेटिंग सिस्टम जे बारे में त ॿुधाए चुको आहियां, बट हींअर ताईं तव्हांजे माइंड में थोरी कन्फ्यूजन हूंदी ऑपरेटिंग सिस्टम जे बारे में, त इहो क्लियर कयां थो। जीअं इहो जेका तव्हांजे साम्हूं पिक्चर आहे इहा यूनिक्स लिखियलु आहे, इहो हिकिड़ो ऑपरेटिंग सिस्टम आहे। हिन खां पोइ MS DOS लिखियलु आहे। ठीकु आहे, माइक्रोसॉफ्ट DOS इहो हिकिड़ो ऑपरेटिंग सिस्टम हुयो। इन में छा हुयो त इहो CLI बेस्ड हुयो, कमांड लाइन इंटरफेस। इहो नॉर्मल माण्हू जे यूज़ में नाहे हूंदो आहे, इनखे जेका टेक्निकल माण्हू हूंदा, टेकी माण्हू हूंदा आहिनि उहे इस्तेमालु कंदा आहिनि। इहो इंडस्ट्री यूज़ लाइ हूंदो आहे, वॾी मशीनरीज़ लाइ इहो हूंदो आहे। ठीकु आहे, हिन खां पोइ तव्हांखे इहो ॿुधायां त जेका मैक OS आहे इहो हिकिड़ो यूज़र फ्रेंडली आहे। जीअं मां पोयां तव्हांखे हिकिड़ो ॿियो ॾेखारियो हुयो MS DOS, त उहो जेका आहे उहो यूज़र फ्रेंडली नाहे। ठीकु आहे, इन सां अलावा तव्हांखे मां इहो ॿुधायां त जीअं एंड्रॉइड सिस्टम आहे इहो बि यूज़र फ्रेंडली आहे। ऐं हिकिड़ी ॿी माण्हू जेका ग़लती कंदा आहिनि, पाण वटि जेका स्मार्टफोन हूंदा आहिनि पाण हुनखे चवंदा आहियूं इहो एंड्रॉइड आहे, बट असल में छा हूंदो आहे त उहो स्मार्टफोन आहे, हुनजे अंदरि जेका ऑपरेटिंग सिस्टम आहे उहो एंड्रॉइड आहे। ठीकु आहे, हिन खां पोइ तव्हांखे ॿुधायां विंडोज़ ते, त अॼुकल्ह जेका विंडो हले पई उहा आहे विंडोज़ 10। हाणे तव्हांखे थोरी मां विंडोज़ जी हिस्ट्री ॿुधायां त विंडोज़ 1 जेका आहे 1985 में आई हुई। हुन खां पोइ विंडोज़ 3.1 1992, हुन खां पोइ विंडोज़ 95 1995 में। हिन खां पोइ हिन जा कुझु वर्जन्स रिलीज़ थिया हुया ऐं फाइनली हुन खां पोइ विंडोज़ XP 2001 में आई हुई। ठीकु आहे, हुन खां पोइ विंडोज़ विस्टा 2006 ऐं विंडोज़ विस्टा खां पोइ माइक्रोसॉफ्ट जेका आहे हुन हर 3 सालनि जे गैप में विंडो रिलीज़ कई। ठीकु आहे, जीअं हुन खां पोइ 2009 में विंडोज़ 7 आई जेका बहितरीनु हुई, मतिलबु पंहिंजो इलाही यूज़र फ्रेंडली हुई, जंहिंखे इलाही माण्हुनि इस्तेमालु कयो ऐं इलाही टाइम लाइ उहो इस्तेमालु थी। हुन खां पोइ 2012 में विंडोज़ 8 आई हुई ऐं 2015 में विंडोज़ 10। हाणे पंहिंजे कोर्स में ऑपरेटिंग सिस्टम जा बि 2 टॉपिक हूंदा, इनशाला हिकिड़ो हूंदो लिनक्स जो ऐं ॿियो हूंदो विंडोज़ 10 जो। त हुन में इनशाला पाण डिटेल में विंडोज़ 10 जे बारे में पढ़ंदासीं ऐं विंडोज़ 10 सां जेका फीचर्स आहिनि उहो बि ॾिसंदासीं। यूटिलिटी सॉफ्टवेयर जो कमु कंप्यूटर में अहिड़े तरीक़े सां हूंदो आहे जीअं को मुल्क में पुलिस ऐं आर्मी जो कमु हूंदो आहे। हाणे यूटिलिटी सॉफ्टवेयर जी जेका एग्ज़ाम्पल्स आहिनि उहो मां तव्हांखे ॿुधायां त जीअं डिस्क चेक आहे, अनइंस्टॉलर आहे, स्टार्टअप मैनेजर आहे, सर्विस मैनेजर आहे, डिस्क क्लीनर, डिलीट एम्प्टी फोल्डर्स, फिक्स शॉर्टकट, रजिस्ट्री क्लीनर। इन सां अलावा डेटा रिकवरी आहे, डेटा फाइल्स आहिनि, गेमिंग PC, वाइप डिस्क। त इहो सभु यूटिलिटी प्रोग्राम जा एग्ज़ाम्पल आहिनि। हाणे जीअं तव्हांखे मां पंहिंजी जेका माइक्रोसॉफ्ट जी विंडो इस्तेमालु कंदा आहियूं हिन में हिकिड़ो यूटिलिटी प्रोग्राम हूंदो आहे डिस्क डीफ्रेगमेंटर। ठीकु आहे, त इन जो कमु इहो हूंदो आहे त इहो डिस्क खे मेंटेन रखंदो आहे। त पाण जेका हार्ड डिस्क में डेटा कॉपी कंदा आहियूं इन जो कमु उनखे मेंटेन रखणु हूंदो आहे। इन सां अलावा हिकिड़ो ॿियो यूटिलिटी प्रोग्राम ॿुधायां त इहो आहे डिस्क क्लीनअप। इन जो कमु इहो हूंदो आहे त डिस्क क्लीन कंदो आहे। इन में छा आहे त जीअं पाण को फाइल हलाईंदा आहियूं त उनजा जेका एक्स्ट्रा फाइल हूंदा आहिनि या कैश फाइल हूंदा आहिनि उहो जॾहिं स्टोर थी वेंदा आहिनि, हिस्ट्री हूंदी आहे, त उनखे डिलीट करण या उनखे क्लीन करण में इहो मदद कंदो आहे। सही आहे, हिन खां पोइ तव्हांखे मां ॿुधायां जीअं हिकिड़ो ॿियो यूटिलिटी प्रोग्राम तव्हांजे साम्हूं आयो आहे डिस्क पार्टीशन। ठीकु आहे, इहो जेका टूल हूंदो आहे इन में छा हूंदो आहे त जीअं पाण वटि हार्ड डिस्क आहे उन जा पार्टीशन ठाहे ऐं उनखे हलाइण में इहो कमु ईंदो आहे। जीअं पाण हलाईंदा आहियूं C आहे, लोकल डिस्क D आहे, E आहे, त उहो जेका आहे उहो इन यूटिलिटी प्रोग्राम सां थींदो आहे। हिन खां पोइ मां तव्हांखे ॿुधायां बायोस जे बारे में। त इन जो कमु छा हूंदो आहे, फिज़िकल जेका कॉम्पोनेंट्स हूंदा आहिनि उनखे चेक करणु
इन तरह जेका कंप्यूटर जे अंदरि कुझु अहिड़ा यूटिलिटी प्रोग्राम हूंदा आहिनि, जीअं अनइंस्टॉल प्रोग्राम आहे, प्रोग्राम वारो ऑप्शन हूंदो आहे, यूज़र अकाउंट आहे, विंडोज़ डिफेंडर फायरवॉल या सिस्टम एंड सिक्योरिटी, त इहो सभु जेका आहे इहो यूटिलिटी प्रोग्राम्स जी एग्ज़ाम्पल्स आहिनि। ठीकु आहे। हिन खां पोइ हाणे तव्हांखे मां ॿुधायां डिवाइस ड्राइवर जे बारे में। अ डिवाइस ड्राइवर इज़ अ कंप्यूटर प्रोग्राम दैट कंट्रोल अ पर्टिकुलर डिवाइस दैट इज़ कनेक्टेड टू योर कंप्यूटर। जीअं मां तव्हांखे पहिरीं खां ॿुधाए चुको आहियां, कंप्यूटर में बसिस हूंदा आहिनि ऐं उन्हनि खे हलाइण लाइ ड्राइवर्स जी ज़रूरत हूंदी आहे। त इहे उहे ई ड्राइवर्स हूंदा आहिनि, डिवाइस ड्राइवर, जेका उन बसिस खे हलाईंदा आहिनि। डिवाइस ड्राइवर जो कमु सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेका आहे कनेक्टिविटी जो हूंदो आहे। मतिलबु त जेका हार्डवेयर उन जो लॻल आहे ऐं उन सां रिलेटेड जेका सॉफ्टवेयर आहे, उन्हनि ॿिन्हिनि जी जेका कनेक्टिविटी आहे उनखे स्टेबल रखणु डिवाइस ड्राइवर जो कमु हूंदो आहे। ऐं इन तरह जेतिरा कंपोनेंट्स बि पंहिंजे कंप्यूटर में लॻल हूंदा आहिनि, त हर कंपोनेंट जो ड्राइवर करणु लाज़मी हूंदो आहे। अगरि पाण इहो न कंदासीं त पंहिंजो कंप्यूटर उहो जेका टास्क आहे उहो परफॉर्म न कंदो, उहो हार्डवेयर जेका आहे उहो कमु ई कोन कंदो। हाणे मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त जेका हिकिड़ी USB हूंदी आहे, पाण उहो सिस्टम में लॻाईंदा आहियूं, त उन लाइ बि ड्राइवर ज़रूरी हूंदो आहे। तव्हांखे ख़बर आहे, इहो त अॼुकल्ह जेका विंडोज़ आहिनि, जेका न्यू विंडोज़ आहिनि, हिन में इहो सिस्टम न आहे। हर शइ ऑटोमेटिक थी वई आहे, त जेका शइ पाण कनेक्ट कंदा आहियूं उन जा ड्राइवर ऑटोमेटिकली इंस्टॉल थी वेंदा आहिनि। बट जेका विंडोज़ XP हूंदी हुई, उन में छा हूंदो हुयो त जॾहिं पाण को डिवाइस अगरि पाण खे को हलाइणी आहे, यूज़ करणी आहे, त उन सां पहिरीं उन जो ड्राइवर इंस्टॉल करणु लाज़मी हूंदो हुयो। त इहो जेका विंडोज़ 7 आहे, उन खां पोइ इहो शइ जेका आहे ऑटोमेटिक थी वई। त जेका बेसिक ड्राइवर्स हूंदा आहिनि उहो ऑटोमेटिकली विंडोज़ में ई इंस्टॉल हूंदा आहिनि हाणे पहिरीं खां। ऐं अॼुकल्ह जेका कॉम्पोनेंट्स ठहनि पिया, उन में छा हूंदो आहे त उन जो जेका ड्राइवर आहे उहो बिल्टन उन में ऐड करे छॾींदा आहिनि कंपनी वारा। त उन सां छा थींदो आहे त जॾहिं उनखे सिस्टम सां कनेक्ट कयो वेंदो आहे, को बि सिस्टम हुजे, त उन में उहो ऑटोमेटिकली ड्राइवर इंस्टॉल थी वेंदा आहिनि। त अलॻि सां उन ड्राइवर खे इंस्टॉल करण जी ज़रूरत नाहे हूंदी आहे। हाणे मां तव्हांखे इहो ॿुधायां त पाण जेका सिस्टम हलाईंदा आहियूं, हिन में इलाही सारा हार्डवेयर हूंदा आहिनि ऐं उन हार्डवेयर सां रिलेटेड उन में एप्लीकेशन्स बि ज़रूरु हूंदा आहिनि। त उन में हिकिड़ो ॿियो इंटरफेस जेका अची वेंदो आहे, उहो आहे डिवाइस ड्राइवर। हाणे हिन डिवाइस ड्राइवर जो कमु इहो हूंदो आहे त एप्लीकेशन ऐं हार्डवेयर जेका आहे उन्हनि ॿिन्हिनि जो कनेक्शन कराइणु हूंदो आहे, उन्हनि खे आपस में कम्युनिकेट कराइणु हूंदो आहे। ठीकु आहे। जीअं हाणे तव्हांखे मां इहो हिकिड़ी एग्ज़ाम्पल सां ॿुधायां, जीअं पाण वटि हिकिड़ो प्रिंटर आहे, त अगरि हिकिड़ी को अहिड़ी फाइल आहे जेका पाण खे प्रिंट करणी आहे, त उन में जेका कमु आहे इहो डिवाइस ड्राइवर कंदो आहे। जीअं एप्लीकेशन आहे, साम्हूं तव्हांजी हिकिड़ी जेका पावर पॉइंट आहे, उनजो स्क्रीनशॉट आयो आहे, उन में प्रिंट जो ऑप्शन आयो आहे, ऐं ॿी साइड तव्हांजे हिकिड़ो प्रिंटर ठहियलु आयो आहे। त जेका फर्स्ट इमेज आहे उहा एप्लीकेशन जी आहे ऐं जेका प्रिंटर जी आहे उहा हार्डवेयर जी आहे। त इहो ॿई जेका जेका एप्लीकेशन ऐं पंहिंजो प्रिंटर आहे, इन्हनि खे कम्युनिकेट कराइण वारो कमु जेका आहे उहो डिवाइस ड्राइवर जो हूंदो आहे। हाणे अगरि तव्हांखे इहो चेक करिणो आहे त तव्हांजे सिस्टम में कहिड़ा कहिड़ा जेका डिवाइस ड्राइवर इंस्टॉल आहिनि, त तव्हां छा कंदो, माई कंप्यूटर ते राइट क्लिक करे मैनेज ते क्लिक कंदो। हुन खां पोइ इहो जेका कंप्यूटर मैनेजमेंट जो हिकिड़ो डायलॉग बॉक्स आहे इहो ओपन थी वेंदो। हिन में डिवाइस मैनेजर तव्हां क्लिक कंदो। हिन खां पोइ तव्हांजे साम्हूं अहिड़ी हिकिड़ी स्क्रीन अची वेंदी। हिन में जेका इहो ठहियलु आहे राइट साइड में, जंहिंजे मथे इहो हाईलाइट थी चुको आहे, इहो सभु तव्हांजा डिवाइस ड्राइवर्स आहिनि। इन मां तव्हां अगरि को हिकिड़ो बि अनइंस्टॉल करियो था त छा थींदो, उन सां रिलेटेड जेका हार्डवेयर आहे उहो कमु सही तरीक़े सां न कंदो। हाणे मां तव्हांखे ॿुधायां प्रोग्रामिंग सॉफ्टवेयर जे बारे में। जीअं मां तव्हांखे ॿुधाए चुको आहियां, प्रोग्रामिंग सॉफ्टवेयर में इलाही हूंदा आहिनि, बट बेसिक जेका आहे उहो कंपाइलर्स, इंटरप्रीटर्स एंड असेंबलर आहे। हाणे तव्हांखे इहो ॿुधाए प्रोग्रामिंग सॉफ्टवेयर आहे छा। इहो उहो प्रोग्रामिंग सॉफ्टवेयर आहे जंहिंजी मदद सां जेका सॉफ्टवेयर डेवलपर आहे उहो बाक़ी ॿिया सॉफ्टवेयर ठाहींदो आहे। हाणे मां तव्हांखे प्रोग्रामिंग सॉफ्टवेयर जी एग्ज़ाम्पल ॿुधायां त जीअं तव्हां साम्हूं हिकिड़ी इमेज आई आहे, हिन में आहे एक्लिप्स। इहो जेका आहे इहो जावा लैंग्वेज जो एडिटर आहे। हिन खां पोइ इहो आहे कोडा। त इहो जेका आहे इहो मैक में इस्तेमालु थींदो आहे, प्रोग्रामिंग लैंग्वेज जो इहो एडिटर आहे। हिन खां पोइ आहे नोटपैड++। इहो जेका आहे विंडोज़ में हूंदो आहे ऐं इहो वेबसाइट जी डेवलपमेंट लाइ कमु ईंदो आहे, उनजी कोडिंग लाइ। ऐं इन सां अलावा हिन में ॿी इलाही लैंग्वेज जी बि कोडिंग थींदी आहे। हिन खां पोइ आहे सबलाइम टेक्स्ट में एडिटर जेका आहे, इहो एडिटर जेका आहे इहो विंडोज़ में बि हूंदो आहे, मैक में बि हूंदो आहे, लिनक्स में बि हूंदो आहे। त इहो बि जेका आहे इहो कोडिंग लाइ कमु ईंदो आहे। इन सां अलावा बि ॿिया इलाही आहिनि, जीअं VS कोड आहे। त इहो ई प्रोग्रामिंग सॉफ्टवेयर जी एग्ज़ाम्पल। हाणे तव्हांखे ॿुधायां एप्लीकेशन सॉफ्टवेयर।
एप्लीकेशन सॉफ्टवेयर ॿ टाइप्स आहिनि, हिकिड़ो आहे कस्टम बिल्ट ऐं सेकेंड आहे पैकेज सॉफ्टवेयर। हाणे तव्हांखे मां एप्लीकेशन सॉफ्टवेयर जे बारे में थोरो ॿुधायां सिंपल वर्ड्स में। त इहो एप्लीकेशन सॉफ्टवेयर उहो सॉफ्टवेयर हूंदा आहिनि जेका हिकिड़ी स्पेसिफिक टास्क परफॉर्म कंदा आहिनि। जीअं को पिक्चर एडिट करणी आहे त उन लाइ फोटोशॉप आहे, म्यूज़िक हलाइणो आहे त उन लाइ मीडिया प्लेयर आहे जीअं VLC प्लेयर आहे, ब्राउज़िंग करणी आहे त उन लाइ क्रोम आहे। त इन तरह सां जेका सॉफ्टवेयर जेका स्पेसिफिक टास्क परफॉर्म कंदा आहिनि उनखे एप्लीकेशन सॉफ्टवेयर चयो वेंदो आहे। जीअं इहो तव्हांजे साम्हूं आया आहिनि ब्राउज़र्स आहिनि, इहो ब्राउज़िंग लाइ कमु ईंदा आहिनि। हिन सां अलावा तव्हांखे मूवी ॾिसणी आहे त तव्हां VLC ते हलाए सघो था। हिन सां अलावा जेका एडोबी जा सॉफ्टवेयर्स आहिनि, तव्हांखे वीडियो एडिट करणी आहे त तव्हां प्रीमियर प्रो ते करे सघो था, तव्हांखे ऑडियो एडिट करिणो आहे त तव्हां ऑडिशन ते करे सघो था। इन तरह तव्हां जेका डॉक्यूमेंट रिलेटेड कमु करिणो आहे माइक्रोसॉफ्ट ऑफिस जो त उहो माइक्रोसॉफ्ट ऑफिस ते करे सघो था। हुन खां पोइ मां तव्हांखे हुन में ॿ टाइप्स ॿुधायूं हुयूं। नंबर 1 छा आहे कस्टम बिल्ड ऐं सेकेंड पैकेज सॉफ्टवेयर। पहिरीं मां तव्हांखे कस्टम बिल्ड सॉफ्टवेयर जे बारे में थोरो ॿुधायां इहो असल में छा आहे। कस्टम बिल्ड सॉफ्टवेयर तव्हांखे मां ईज़ी वर्डिंग में ॿुधायां त को बि हिकिड़ी स्पेसिफिक ऑर्गेनाइज़ेशन या को शॉप या को अहिड़ी जॻह त उनजो पंहिंजो सॉफ्टवेयर हुजे, मतिलबु सिर्फ़ु उन्हनि लाइ हुजे। ठीकु आहे, इहो ई मां तव्हांखे एग्ज़ाम्पल सां सम्झायां थो। जीअं मेडिकल स्टोर डेटाबेस, पाण को मेडिकल शॉप ते वेंदा आहियूं त उन्हनि वटि कंप्यूटर में हिकिड़ो सॉफ्टवेयर हूंदो आहे जंहिंमें उन्हनि जो पंहिंजो डेटा हूंदो आहे। त इहो छा आहे, इहो कस्टम बिल्ड जी हिकिड़ी एग्ज़ाम्पल आहे। हिन में छा हूंदो आहे त हिनखे हर को इस्तेमालु न कंदो आहे, हिकिड़ी जेका आहे मख़सूस ऑडियंस हूंदी आहे या यूज़र्स हूंदा आहिनि उहे हिनखे इस्तेमालु कंदा आहिनि। हिन सां अलावा ॿी एग्ज़ाम्पल इहो ॾेई सघां थो, एम्प्लॉइज़ रिकॉर्ड मैनेजमेंट सिस्टम आहे त को ऑफिस आहे हुन में जेका एम्प्लॉइज़ आहिनि उनजो रिकॉर्ड हूंदो आहे, उनजो मैनेजमेंट सिस्टम जेका आहे उहो सॉफ्टवेयर में जेका हिन जो डेटा इंस्टॉल थींदो आहे, मतिलबु स्टोर हूंदो आहे। त इहो बि हिकिड़ी कस्टम बिल्ड जी एग्ज़ाम्पल आहे। हिन सां अलावा अॼुकल्ह जेका यूनिवर्सिटीज़ ऐं स्कूल्स में हूंदो आहे त ऑनलाइन अटेंडेंस थींदी आहे ऐं ऑनलाइन हिन जा पोर्टल्स हूंदा आहिनि, त इहो बि कस्टम बिल्ड सॉफ्टवेयर्स हूंदा आहिनि। इहो सभु कस्टम बिल्ड सॉफ्टवेयर जी एग्ज़ाम्पल्स आहिनि। ठीकु आहे, हाणे तव्हांखे ॿुधायां पैकेज सॉफ्टवेयर। हिन सॉफ्टवेयर जो कमु आहे हिकु जहिड़ा टास्क परफॉर्म करणु। एग्ज़ाम्पल ॿुधायां त जीअं ऑफिस वर्क लाइ, ऑफिस एनवायरनमेंट लाइ माइक्रोसॉफ्ट ऑफिस इस्तेमालु कंदा आहियूं। इन तरह जेका एडोबी जा सॉफ्टवेयर्स आहिनि, फोटोशॉप जेका आहे उहो फ़ोटो एडिटिंग लाइ इस्तेमालु थींदो आहे, आफ्टर इफेक्ट जेका आहे ऐं प्रीमियर जेका इहो वीडियो एडिटिंग लाइ इस्तेमालु थींदो आहे, फ्लैश जेका आहे इहो पंहिंजो एनिमेशन्स लाइ इस्तेमालु थींदो आहे, इलिस्ट्रेटर जेका आहे इहो पंहिंजो इलिस्ट्रेशन या वेक्टर वर्क लाइ इस्तेमालु थींदो आहे, ड्रीम वीवर जेका आहे इहो कोडिंग लाइ इस्तेमालु थींदो आहे, एडोब ऑडिशन जेका आहे इहो ऑडियो एडिट लाइ इस्तेमालु थींदो आहे। त इहो ई एग्ज़ाम्पल पैकेज सॉफ्टवेयर जी। मां उमीद थो कयां अॼु जो इहो लेक्चर तव्हांखे ज़रूरु सम्झ आयो हूंदो। हिन में इलाही कुझु सिखण लाइ तव्हांखे मिलियो हूंदो सॉफ्टवेयर जे बारे में। पोइ अॼु जो टॉपिक ख़तमु थिए पियो हिते ई। मिलूं था नेक्स्ट वीडियो में नेक्स्ट टॉपिक सां गॾु। अल्लाह हाफ़िज़।